सभिनी खे रोज़नि जी ईद जी मुबारक मिले। मां जमायत के दोस्तन के 7-8 महीने खां चवंदो पिया जो अॻिते पाणी जी तमामु वॾी कमी थींदी। इन दफ़े असांजा जो ज़मींदार काश्तकार आहिनि कणक जी फसल खे आख़िरी पाणी जी केतिरी जाइन ते ॾेई न सघिया। जॾहिं पाणी न आयो आहे फसल खे त एवरेज छा ॻाल्हि आहे। ऐं जमायत खे दोस्तनि खे मां काफ़ी सालनि खां तयारु करे आयो आहे जो बाबा मौसम तब्दील थी वियो, मौसम जे मुताबिक़ ज़मींदारी कयो। छो जे अगरि असां कणक ऐं खुटी जी फसल ते रहंदासीं असांखे गिरवी थी वेंदासीं वाड़ियुनि में। तंहिंजे करे हाणे असांखे फसल तरीक़ेकार सभु मटाइणो पवंदो। जो शहर जे वेझो धारा जंहिंजी ज़मींदारी पनी शहर जे वेझो आहे, सब्ज़ी कंदो त सुठी रहंदो। बाक़ी कणक ऐं खुटी जे पुठियां वेंदव त करवी थी वेंदो। छो इन दफ़े जंहिं बि कणक काई आहे उहो पंहिंजो ख़र्चो मां सम्झां थो न कढी सघंदो। असांजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारा नए माहौल खे अञा ताईं सम्झी सघनि, मौसमियाती तब्दीली खे जॾहिं कोई न सम्झी सघे त तव्हांखे केरु ॿुधाईंदो। ख़ुदा तव्हांखे पंहिंजे इज़्ज़त में रखे, तव्हांजे रोज़ी में बरकत अता फरमाए। ॿारनि जी तरबियत उन ते तव्हां ध्यानु ॾियो। छोकिरनि जी तालीम ते ध्यानु ॾियो। पंहिंजे हैसियत जे मुताबिक़ जेतिरो तव्हां पढ़ाए सघो पढ़ाए। कुझु ॿार आहिनि पढ़ाई में चङा आहिनि, कोशिशि करे उन्हनि खे पढ़ाई में अॻिते वधायो। कुझु ॿार अहिड़ा आहिनि जो कमज़ोर आहिनि पढ़ाई में, त ॿार खे तव्हां ज़ोरी पढ़ाए नथा सघो। उन जे कंहिं अहिड़े हुनर में लॻायो जो अॻिते हली ॿ पैसा कमाए सघे। छोकिरियुनि ते नज़र बि रखो। पंहिंजे छोकरनि खे ख़राब सोबत खां बचायो। हिकिड़ो दफ़ा तव्हांजो ॿारु ख़राब सोबत में अची वियो, तव्हांजे लाइ बि परेशानी, पाड़े वारनि जे लाइ बि परेशानी, मिट माइटनि जे लाइ परेशानी। ऐं परेशानी खां बचो। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाह शरीफ़ दुरूद शरीफ़ जो विर्त कयो। जॾहिं तव्हां दुरूद शरीफ़ करो था, तव्हां खां लखे फ़रिश्ता दुरूद शरीफ़ था पढ़ो। हर नमाज़ खां पोइ जमायत जे लाइ, दरगाह जे लाइ, पाकिस्तान जे लाइ
दुआ घुरो। हर नमाज खां पोइ पंहिंजी फौज जे लाइ दुआ घुरो। ख़ुदा उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए असांजे मुल्क जी, पाकिस्तान जी क़ौम जी हिफ़ाज़त करे सघनि। दहशतगर्दी खे फौज मोड़े पई सियासत जा मुंहुं न तोड़े। तंहिंजे करे ॿारनि खे बि ॿुधायो जो भई फौज असांजी पंहिंजी आहे। ख़ुदा तव्हांखे हर आफ़त, हर आज़माइश, हर तकलीफ़ मां हूर पाक जे सचे में हिब्रो मान में रखनि। तव्हांखे रंग करोड़ी में बरकत अता फरमाए। ऐं इहो बि तव्हां हर नमाज़ में दुआ घुरो। जिते बि मुसलमान रहे थो, ख़ुदा ताला पंहिंजी कोताहियुनि खे, ग़लतियुनि खे बख़्शे ऐं मुसलमाननि खे पंहिंजो रहम फरमाए। जिते बि मुसलमान आहे, मुसलमाननि ताईं जाती पई करे, जिते बि मुसलमान रहे। त इहे असांजी ग़लतियूं आहिनि।